ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीरोमल में बुगटी बिरादरी जे माहौन मौजूदीन बुगटी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। वासन जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीरोमल में बुगटी बिरादरी जे माहौन मौजूदीन बुगटी जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो। वासन जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी धरणो हयो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। पीरोमल मां धरती टीवी जे रिपोर्टर फिदायार मोहम्मद शर खां। जी फिदायार मोहम्मद शर, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त गुज़िरियल ॾींहुं जेको पीरोमल थाणे जी हद में जागीर में जेको माल जी भेल खां बुगटी बिरादरी में जेको क़त्ल थी वियो मोहिद्दीन बुगटी, उनजा मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण करे जॾहिं वासन पारां लाश थाणे अॻियां रखी जेका गुज़िरियल 2 कलाकनि खां धरणो जारी हो। ऐं जॾहिं त उन खां पोइ DSP किपरो ऐं SHO पीरोमल पारां जेके कोशिशूं वठी ऐं उनखे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ यकीन ज़ानी कराई। उन खां बाद में जेको आहे हाणे धरणो ख़तमु कयो वियो आहे। जी मेहरबानी फिदायार मोहम्मद शर तफ़सील जे लाइ। नासिनी सगर बुलेटिन पे चिपदानी ते पहुतो। वधी ख़बरनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।